औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद अनवर ख़ासि के लिए हायर सेकेंडरी स्कूल अहमद दाऊद दर्शन छन जो हेडमास्टर आहियां ऐं हीअ स्कूल असांजो तमामु पुराणो स्कूल आहे। जंहिं हिन स्कूल मां काफ़ी असांजा शागिर्द जेके तइलीम हासिल करे कंहिं मंज़िलनि ते पहुता आहिनि। उन में असांजा MPA MNA डॉक्टर इंजीनियर जंहिंमें अब्दुल हकीम बलोच साहब बि हिन स्कूल जो शागिर्द, अब्दुल हन्नान डॉक्टर, अब्दुल नबी डॉक्टर ऐं असांजो नूर मोहम्मद जज जेको हिन स्कूल जो शागिर्द थी निकितो आहे। उन खां अलावा हिन स्कूल जे अंदरि काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि, पर वॾो मसइलो असांजो जेको चोरियुनि जो आज़ार आहे, जेको असांजूं 5-6 दफ़ा चोरियूं थी चुकियूं आहिनि, जंहिंमें पाणी जो मोटर आहे, पंखा आहिनि, ग्रिल वग़ैरह वग़ैरह। पर असां इन जे लाइ असां पंहिंजे इदारे जे अंदरि बि कंप्लेन कई आहे ऐं थाणे जे अंदरि बि असां कंप्लेन कई आहे, पर उन्हनि जो को बि खड़तड़ कोन निकितो आहे। पर हाणे असां इहो उमेदु रखी अर्ज़ु कयूं था त असांखे इन्हनि लाइ असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, जेको हिते बाइकाते अॾा आहिनि जेके नशे जा ऐं नशो वापरायो वञे पियो, उहे जेके हिते ई जेको सो मुलज़िम आहिनि, जेके चोरियूं थियनि थियूं या ॿियूं थियनि थियूं ऐं असीं